ज़िला रिपोर्टर डांग शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवाण शहर में एक हफ़्तो अॻु सोलंगी क़ौम जो गभरू नौजवान खलील सोलंगी जो पुलिस कस्टडी में फ़ौत थी वियो हुयो। खलील सोलंगी जी अमड़ सकीना सोलंगी पारां सेवण जी एडिशनल सेशन जज वटि 22 जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। उन ते अॼु अदालत सॻोरी हुकुम जारी कयो हो त सेवण थाणे जे उन वक़्त जे एसएचओ ऐं वॾे मुंशी समेत 9 माण्हुनि ते केस दाख़िल करण जो हुकुम जारी कयो। जंहिंखां पोइ खलील सोलंगी जो वारस सेवण थाणे ते पहुता, पर एसएचओ थाणे ते मौजूद न हुअण करे एफआईआर दाख़िल न थी सघी। उन मौक़े ते खलील सोलंगी जे वारसनि सेवण थाणे अॻियां एहतजाज कंदे चयो त वठी जीअं वेठा आहियूं तीअं त को बि असांखे इंसाफ़ न मिलियो आहे। जीअं कोर्ट असांखे ॾिनो आहे त भई तव्हां वञो जेको आहे सो नोटिस खणी वञो, तव्हांजी एफआईआर जेका आहे वञी थाणे तव्हां कटायो। जीअं असां हिते अढाई घंटे वेठा आहियूं त अञा ताईं को बि दाद न पिरा थियो आहे। एसएचओ गाइब लॻो पिया, पुलिस जेका आहे साहब गाइब लॻी पई आहे। अञा त को इंसाफ़ ई नथो मिले। हींअर जे राति जा 7 पिया थियनि, अञा त का बि इंसाफ़ जी का रैली न निकिती आहे। जे अगरि न त पोइ पाण खे 12:30 छॾींदमि। भाई असांखे 2:45 बजे शंकुर जे जज असांखे जे अगरि न त पोइ पाण खे 12:30 छॾींदमि। भाई असांखे 2:45 बजे शंकुर जे जज असांखे नोटिस ॾिनो त तव्हां वञी थाणे ते 7 ते वञी एफआईआर करायो। असां 2:30 बजे हिते पहुतासीं। उनखां बावजूदि हींअर मुंहिंजे अंदाज़ में 7 कम थी वियो आहे। उनखां को बि असांखां तवनि न आहे कंहिं बि पुलिस वारे। ऐं जेको एसएचओ हितां जो सेवण जो इंचार्ज थाणे जो उहो उते कोर्ट में मौजूदु हो। ऐं जॾहिं जज नोटिस ॾिनो, नोटिस कढियो, हुनखे ख़बर पइजी उतां खिसकी वियो, भॼी वियो। ऐं जॾहिं थाणे ते आयासीं त उन्हनि चयो त पहिरीं उन्हनि चयो त हुनखे अटैक पियो आहे, हाणे उन्हनि चयो त कॾहिं कम सां ॿाहिरि निकिरी वियो आहे, वरी केॾी महिल चवनि पिया किथे झगड़ो थी